अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द आतैना लुक़मानल हिक्मत अनिश्कुर लिल्लाह वमन यश्कुर फ़इन्नमा यश्कुरु लिनफ़्सिही वमन कफ़र फ़इन्नल्लाह गनिय्युन हमीद। वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाहि इन्नश्शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। ऐं बेशक असां लुक़मान खे सम्झाता कई ऐं असां उनखे इहो चयो त अल्लाह जो शुक्र अदा कर, अल्लाह जो शुक्र अदा कंदो रह। ऐं जेको अल्लाह जो शुक्र करे थो त उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ शुक्र करे थो, ऐं जेको नाशुक्री कंदो त पोइ अल्लाह ताला वॾो बेपरवाह ऐं पंहिंजे ज़ात जे एतबार सां क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं उहो वक़्तु यादि करियो जॾहिं लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत कंदे चयो, ऐं मुंहिंजा पुट अल्लाह ताला सां गॾु कंहिंखे शरीक न कर, बेशक शिरक वॾो ज़ुल्म आहे। हीअ जेका सूरत आहे इन जो नालो बि सूरह लुक़मान आहे। हज़रत लुक़मान जे बारे में राजे कौल यानी इहो आहे त पाण नबी कोन हुआ, वली हुआ अल्लाह जा, पर नबी कोन हुआ। किथे जा हुआ, कहिड़ी ॿोली हुई, कहिड़ो इलाइक़ो हो, इन जे बारे में मुख़्तलिफ़ कौल आहिनि, पर क़ुर पाक में जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह ताला हिन खे बयानु कयो आहे इहो इन ॻाल्हि ते यानी मौक़ूफ़ कोन्हे त इहा ख़बर पए त किथे जो हो, कीअं हो। असल में लुक़मान अलैहिस्सलाम जेको आहे उन जे बारे में अरब वारा इन ॻाल्हि खे मञींदा हुआ त तमामु वॾो ॾाहो ऐं सियाणो हो। अल्लाह पाक हुन खे जेको सो तमामु घणी सम्झ अता फ़रमाई हुई, समझदार ऐं दानिश्वर, वॾो दानिश्वर माण्हू हो। ऐं इहो केतिरई अरबनि जे शाइरनि पंहिंजे शाइरीअ में इन खे ज़िक्र कयो आहे त वॾो ॾाहो माण्हू हो। इन करे हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जूं जेके नसीहतूं आहिनि उहे अरब जे साम्हूं हुज्जत जे तौर ते पेश कयूं वयूं आहिनि, छो त हिकिड़े पासे अरब इहो मञे थो त हीउ वॾो समझदार ऐं वॾो दानिश्वर ऐं वॾो ॾाहो माण्हू हो। ॿिए पासे हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जेको पंहिंजे पुट खे नसीहत कई आहे उन जे अंदरि शिरक खे हुन वॾो ज़ुल्म चयो आहे। ऐं हीअ जेके हुआ मुशरिकीन मक्का ऐं मुशरिकीन अरब इहे शिरक खे जाइज़ सम्झंदा हुआ, हालांकि जंहिंखे हीअ सम्झनि था ऐं जंहिंखे हीअ मञीनि था त उहो वॾो ॾाहो आहे, वॾो समझदार आहे, उहो त इन शिरक खे वॾो ज़ुल्म पियो चए। ॿी ॻाल्हि इहा हुई त हिते अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जूं पंहिंजे पुट खे नसीहतूं ज़िक्र कयूं आहिनि ऐं इन में इहा बि आहे त पुट शिरक न कजां। ऐं जॾहिं त हीअ जेके काफ़र हुआ इन्हनि जो जेकर को औलाद पुटु या को माण्हू इन्हनि जो मुसलमान थी वेंदो हो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत क़बूल करे कलमो पढ़ी वठंदो हो, त पोइ उन ते सख़्तियूं कंदा हुआ त कंहिं तरीक़े सां हीअ जेको आहे इहो यानी तौहीद जो रस्तो छॾे ऐं शिरक वारो रस्तो अपनाए, त माना उबतो कमु कंदा हुआ। जॾहिं त लुक़मान अलैहिस्सलाम जेको आहे सो जंहिंखे हीअ मञीनि पिया उहो पंहिंजे पुट खे छा पियो चए त तूं जेको आहे सो शिरक इख़्तियार न कजां। इन एतबार सां अल्लाह रब्बुल आलमीन हिते हुनजो ज़िक्र फ़रमायो त असां जेको लुक़मान खे, बेशक असां लुक़मान खे समझदारी अता कई। ऐं हिकमत वॾी शइ आहे। क़ुर पाक में अल्लाह ताला ॿिए हंधि फ़रमायो वमन युतल हिकमत फ़क़द ऊतिय ख़ैरन कसीरा। पाण वटि हिकमत सम्झंदा आहियूं माना डॉक्टरी या माना हकीम जेको इलाजु करे उनखे चवंदा आहियूं त हिन खे हीअ हकीम आहे, हिन वटि हिकमत आहे। हक़ीक़त में सिर्फ़ु हिकमत इन में बंदि कान्हे, इहा बि हिकमत आहे, पर हिकमत जो मतिलबु हर शइ जे एतबार सां समझदारी, हर कम जी समझदारी, सही ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा,
हर बुरे शइ खां बचणु, हर फ़ाइदे वारी शइ जेको आहे उनखे सलीक़े सां अपनाइणु। त अल्लाह ताला हिननि खे हिकमत ॾिनी ऐं अल्लाह ताला इहो बि हुकुम फ़रमायो त तव्हां अल्लाह जो शुकुरु अदा कयो। ऐं जेको शुकुरु अदा करे थो, अल्लाह पाक जो शुकुरु करे थो, त हक़ीक़त में इन शुकुर जो फ़ाइदो इंसान खे ख़ुदि खे थिए थो। ऐं जेको माण्हू नाशुक्री कंदो त इन जो को नुक़सानु अल्लाह ताला खे कोन्हे, छो त अल्लाह ताला वॾो बेपरवाह आहे। अल्लाह खे कंहिंजी का परवाह कान्हे। अल्लाह खे बंदनि जी इबादत खां को फ़ाइदो कोन थो पहुचे। ऐं जेकॾहिं बंदा जेको अल्लाह ताला जी नाफ़रमानी कंदा त अल्लाह पाक जी शान में, अल्लाह रब्बुल आलमीन जे जेको आहे सो उन में इज़त में का कोताही ऐं घटिताई कान थी अचे। हमीद अल्लाह रब्बुल आलमीन हमीद चइबो आहे जेको पंहिंजे ज़ात जे एतबार सां ई क़ाबिल तारीफ़ हुजे। उहो तारीफ़ करण वारनि जे करे तारीफ़ वारो कोन थो बणिजे, बल्कि हू पंहिंजे ज़ात में ई तारीफ़ वारो आहे। हू तारीफ़ करण वारनि जो मुहताज कोन्हे। तारीफ़ केरु हुनजी करे या न करे, हू तारीफ़ वारो आहे। हमीद उनखे चइबो आहे। जॾहिं लुक़मान पंहिंजे पुट खे चयो नसीहत कंदे, ए पुटड़ा तूं अल्लाह सां शिरक न कर, छो त शिरक वॾो ज़ुल्म आहे। ज़ुल्म छाखे चइबो आहे? ज़ुल्म चइबो आहे हिकिड़े जे हक़ खे खसे ॿिए खे ॾेई छॾणु। हक़ हिकिड़े जो आहे, उन खां खसे ॿिए खे ॾेई छॾियो, इहो ज़ुल्म थियो। इन एतबार सां शिरक वॾो ज़ुल्म आहे जो इबादत जेका आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह पाक जो हक़ु आहे। इबादत जेको ॿिए कंहिंजो हक़ु कोन्हे, सिर्फ़ु अल्लाह पाक जो हक़ु आहे। हाणे शिरक करण वारा छा था कनि? जेको अल्लाह पाक जो हक़ु आहे, अल्लाह जे हक़ खे अल्लाह खे अदा करण जे बजाए अल्लाह पाक जी मख़लूक़ मां यानी बंदनि खे या अल्लाह जी मख़लूक़ मां ॿियनि शयुनि खे बि जेको उन में शरीक करे था छॾनि, हालांकि इहो ख़ालिस अल्लाह पाक जो हक़ु आहे। इन एतबार सां इहो वॾो ज़ुल्म आहे, वॾो ज़ुल्म आहे। माण्हू क़त्ल खे गुनाह सम्झनि था ऐं जेको चोरीअ खे गुनाह सम्झनि था, ज़िना खे गुनाह सम्झनि था, पर इहा जेका शइ आहे इहे गुनाह आहिनि, पर ए नंढा गुनाह आहिनि शिरक जे मुक़ाबले में। शिरक जेको आहे ऐं कुफ़र जेको आहे वॾे में वॾो गुनाह आहे, वॾो गुनाह आहे, वॾो पाप आहे, वॾो ॾोह आहे शिरक ऐं कुफ़र। त अल्लाह रब्बुल आलमीन हिते अता फ़रमायो त बेशक शिरक जेको आहे सो वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे बि हिफ़ाज़त फ़रमाए, असांजी हिफ़ाज़त फ़रमाए। ऐं जेके मुब्तला आहिनि अल्लाह ताला, अॼु मुसलमान जेके आहिनि, बज़ाहिर हिकिड़ो माण्हू मुसलमान आहे चए थो कलमो पढ़े थो, पर तव्हां ग़ौर कंदा त हू बि जेको केतिरनि क़िस्म जे शिरक में मुब्तला आहे। रियाकारी बि शिरक आहे। इन सां गॾोगॾु जेको अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जा औलिया इकराम आहिनि, ऐं उन्हनि खां जेको उन्हनि जे यानी मज़ारुनि ते वञी सदको यानी सजदा करणु ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि सां उहो मामिलो करणु जहिड़ो अल्लाह पाक सां कजे। ऐं उन्हनि खां वञी पंहिंजूं बासूं उते वञी बासूं बासिजनि, उन्हनि खां वञी घुरिजे त साईं असांखे पुटड़ा ॾियो, असांखे हीअ करियो हू करियो। दुआ जेका आहे उहा इबादत जो मग़ज़ आहे। इबादत न इबादत जो मग़ज़ आहे, त उहा अल्लाह जे ग़ैर खां करणु इहा बि यानी जहिड़ी अल्लाह जे लाइ अल्लाह खां इबादत कान कई, अल्लाह सां इबादत, अल्लाह जी इबादत में ॿिए खे बि शरीक करे छॾियो, इहो शिरक आहे। त इलाही क़िस्म जा शिरक आहिनि जेके अॼु अल्लाह पनाह में रखे मुसलमान बि उन में मुब्तला आहिनि, या त जहालत जे करे या कंहिं सबब जे करे उन में मुब्तला आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जेके बि असां आहियूं असां सभिनी खे हर क़िस्म जे शिरक खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, दीन जी सही सम्झ नसीब फ़रमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह अकबर। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन।